वाक़ियो ॾाढो दिलचस्प आहे। अगर जंहिं बि तवज्जो सां ॿुधो उम्मीद आहे त उनजो ईमान ताज़ो थी वियो। मुराद रूम रहमतुल्लाह ताला अलैह मसनवी शरीफ में एक वाक़ियो नक़िल कंदे फरमाइनि था, एक शख़्स हुयो जेको बादशाह जो ख़ासि हुयो, क़रीबी हुयो। जॾहिं उन खां ख़ता थी त उहो शर्मसार थियो। सचाई वारो हुयो, इख़लास वारो हुयो। उनखे शर्मसारी थी त मां बादशाह जे हुज़ूर में ग़लती कई आहे, त बादशाह जो उन में ख़ौफ़ पैदा थियो। उन ख़ौफ़ में उन बादशाह जी बादशाही खे छॾियो, पंहिंजे घर ॿार बचन ज़मीन बाग़ात खे छॾियो ऐं उहो शख़्स शहर छॾियो रवानो थी हलियो वियो। तवील अरसो गुज़रियो। उन जी दिलि में ख़्यालु थियो त मुंहिंजी हीअ ज़िंदगी कहिड़े कम जी, जेका बचन खां दूर हुजे, रिश्तेदार अज़ीज़ व अकारिब दोस्त पंहिंजे वतन खां दूर हुजे, हत्ता के क़ुर्ब ऐं मुहब्बत ऐं एहसान करण वारे, लुत्फ़ ऐं इनायत करण वारे बादशाह खां दूर हुजे, उन जी नाराज़गी हुजे या ज़िंदगी कहिड़े कम जी। ऐं उहो उतां वापसि निकितो जीअं हर सूरत में बादशाह वटि पेश थींदुसि। आख़िर उहो शख़्स उन इलाइक़े खां वापसि निकितो त ये जान भला कहिड़े कम जी वञी बादशाह जे अॻियां पेश पवां थो। जॾहिं उहो इलाइक़े जे क़रीब आयो, पंहिंजे शहर में पहुतो, उन्हनि खां पुछा कई बादशाह जो ॿियो हाल अहवाल। उहे माण्हू भरे भरे ॻाल्हियूं उन सां करणु लॻा त बादशाह त ॾाढो तो ते कावड़ियल आहे। बादशाह जे कावड़ ऐं गुस्से ऐं जलाल जो इहो आलम आहे जो अगरि बादशाह जे अॻियां तुंहिंजो कोई नालो बि वठे थो न त उन जे चहिरे जो रंग मुतहयर थी वञे थो ऐं पाण फौरी तौर ते कहर वारे नज़रुनि सां ॾिसी ऐं उन शख़्स खे मना फ़रमाइनि था त इन शख़्स जो नालो बि मुंहिंजे अॻियां न वठि। बादशाह जे गुस्से जो इहो आलम आहे तुंहिंजे मथां, जलाल जो इहो आलम आहे तुंहिंजे मथां। हीउ शख़्स जीअं जीअं बादशाह जूं ॻाल्हियूं ॿुधे पियो तीअं तीअं प्रेशर में अचे पियो। पर सिद्क़ ऐं सचाई जेका आहे न, उहा लखे प्रेशर बर्दाश्त कंदी आहे। सचाई हिकु पंहिंजी राह ज़रूरु इख़्तियार कंदी आहे। उन जे अंदर में मन में जेका सचाई हुई न, उहा सचाई उनखे पोइ ते वापसि मोटणु न पई ॾिए त बादशाह तोखां हेतिरो नाराज़ आहे। आख़िर ही प्रेशर बर्दाश्त कंदे हथ में तलवार खणी बादशाह जे अॻियां पेश पियो। ख़ौफ़ जे आलम में, दहशत जे आलम में ज़ारो क़तार उन जे अखियुनि मां लुड़क बरसात जे क़तरनि वांगुरु वही रहिया हुया। ॿिए तरफ़ बादशाह पंहिंजी मसनत ते हो। हिकु तरफ़ ही भगल ग़ुलाम जेको ज़ाहिर में ख़तावार हो, मुजरिम हुयो, फासिक हुयो, उन जे रोइण जो गिरियो ज़ारी जो अजीब मंज़र, अजीब आलम हुयो। ॿिए तरफ़ बादशाह हुयो। इहो सभु मंज़र बादशाह पंहिंजे अखियुनि सां ॾिठो। उन जी आजिज़ी, उन जो रोइण, उन जी गिरियो ज़ारी ॾिठई। अल्लाहु अकबर। बादशाह उथियो, उन जे क़रीब आयो। माण्हुनि सम्झो त हिनखे क़त्ल कंदो ऐं उन छा कयो, बादशाह खे तलवार पेश कई ऐं अची करे बादशाह खे अर्ज़ु कई त हुज़ूर, बेशक आउं मुजरिम आहियां, बेशक आउं ख़ताकार आहियां। अवां जा मुंहिंजे मथां वॾा एहसान, वॾा थोरा आउं क़दुरु कोन करे सघियुसि, आउं उन एहसाननि जो शुक्र करे कोन सघियुसि। बसि अव्हां खां दूर रही ऐं हिन जहान में सम्झुमि त को सुकून सां ज़िंदगी गुज़ारींदुसि, उअं बि न थी सघियो। केतिरा ई साल ऐं इलाइक़ो छॾे, बच्चा ॿार छॾे, तव्हांजो पंहिंजो वतन छॾे, अव्हां खां दूर रहण जी ऐं सुकून सां ज़िंदगी गुज़ारण जी पूरी कोशिशि कयमि, न करे सघियुमि। बेचैनी ऐं मुस्तरबी जो अजीब आलम बणिजी वेंदो हुयो। इन हालत में आउं फ़ैसिलो कयो आहे त हीअ जान आख़िर कम जी नाहे,
तुझी नाराज़गी में ही जान ही ज़िंदगी मुझे कम जी ना है। हुजूर ही तलवार वा मुझे ख़ता के बदले में पंहिंजे हथन सां मुझो सिर कलम कयो। आउं हिते ज़िंदा रहण नथो चाहियां। जॾहिं उन जे आजिज़ी जो यो आलम हो, उन तलवार पेश कई, जान पेश कई ऐं गिरियोज़ारी में रोइण शुरू कई। बादशाह जी दिल में रहम अची वियो। पूरा नौकर चाकर ॾिसी रहिया हुया, जन उन सां कसम ऐं साख पे खई त बादशाह ज़रूर बिल ज़रूर तोखे क़त्ल कंदो। उहे सभु मंज़र ॾिसी रहिया हुया त बादशाह हाणे अनक़रीब हिन खे क़त्ल कंदो। अल्लाह अकबर। बादशाह हिन खां तलवार वठी करे बादशाह हिन खे गले सां लॻायो। गले सां लॻाए करे बादशाह चयो हिन खे मुंहिंजो तोखे माफ़ आहे। बादशाह हुन खे माफ़ करे छॾियो। सामईन मोहतरम, बादशाह हुन खे माफ़ करे ऐं उन खे वरी वापसि आला उहदनि ते फ़ाइज़ कयईं। दुश्मन ऐं हासिद तकींदा रहिया, ॾिसंदा रहिया। ही वापसि उहदनि ते फ़ाइज़ थियो। बादशाह चयो तुंहिंजी जान जे बदिले चलो हिकिड़ो और कमु कयूं था। कहिड़ो? कि तूं पंहिंजी जान जे बदिले में को जानवर पेश कर। अल्लाह पाक जे हुज़ूर में केतिरा ई अहिड़ा बाना हूंदा आहिनि जेके पंहिंजे परवरदिगार जी ज़ात बबरकात जी शैतान जे चंबे में अची, शैतान जे चकर में अची अल्लाह जी नाफ़रमानी जो संदरो ॿधी ज़िंदगी जा लम्हा गुज़ारींदा आहिनि। पर उन्हनि खां चैन खसियो वेंदो आहे, सुकून खसियो वेंदो आहे। आख़िर बेचैनी बेआरामी जे आलम में मुस्तरिब थी तड़पी आख़िर हिकु ॾींहुं उहे फ़ैसिलो कंदा आहिनि त हीअ ज़िंदगी अल्लाह जी नाफ़रमानी में गुज़ारण कंहिं कम जी नाहे। ऐं उहे फ़ैसिलो कंदा आहिनि त बसि हिन ज़िंदगी खे या त क़ुर्बान करिणो आहे या त पंहिंजे रब खे राज़ी करिणो आहे। पोइ इहो बंदो बि उन शख़्स वांगुरु अल्लाह जे हुज़ूर में तौबा कंदो आहे। ए अल्लाह मां ज़ालिम आहियां, ए अल्लाह मां फ़ासिक़ आहियां, ए अल्लाह मां पंहिंजी जान जे मथां ज़ुल्म कयो आहे, मां निमाज़ूं मिस कयूं, मां तुंहिंजी अताअत ऐं फर्मा बरदारी खां मुंहुं मोड़ियो, मां तुंहिंजे नबी जी सुन्नत जी तौहीन कंदो रहियुसि, तुंहिंजे नबी जे दीन जी तौहीन कंदो रहियुसि। ए अल्लाह ही मुंहिंजी जान हाज़िर आहे, परवरदिगार मुंहिंजी जान खे क़बूल फरमा ऐं हिन बेचैनी बेआरामी वारी ज़िंदगी खे आऊं क़बूल नथो कयां। बदले में अल्लाह उन दुनिया जे बादशाह खां कई गुना ज़्यादा रहमान भी आहे त रहीम भी आहे। तो आजिज़ी कई, इनकिसारी कई, तो पंहिंजी ग़लतियुनि ते इक़रार कयो, एतराफ़ कयो। हाणे मुंहिंजी रहमत जे तरफ़ तक त मुंहिंजी रहमत अहिड़नि बंदनि जे तरफ़ कीअं छोलियूं लॻाईंदी आहे। अल्लाह जी रहमत जॾहिं उन बंदे जे तरफ़ मुतवजे थींदी आहे, अल्लाह फरमाईंदो आहे बंदा तुंहिंजी जान खे माफ़ आहे, तूं इन बदिले में नेक अमल कंदो रह, अॼु खां बाद में मुंहिंजे नबी जी अताअत ऐं फर्मा बरदारी कंदो रह, बल्कि पंहिंजी जान जे बदिले में को जानवर ज़िबह कर। बंदा तू साल में अल्लाह के हुजूर में कुर्बानी यानी जानवर कुर्बानी जो पेश कंदो रहो ताकि तुझे साल जे इन अहिड़े मौत वारे आफ़तुन खां बचाव बणजी वञे। ईमान वारो आफ़ियत वारो अल्लाह तो असां खे मौत अता फरमाए। अल्लाह जो हुजूर में दुआ है अमल करण जी तौफ़ीक़ अता